क्या वरी उन उस्ताद ने कम के अगते वधाइन यानी भलो उस्ताद हुआ जो बार के ये ठाए वो बार उन उस्ताद का अगते वही भले उस्तादी निशानी है तो वो बार उस्ताद का अगते सोच जगह बार उस्ताद का अगते गालाए तो अगते समझे दो तो समझो तो वो भलो उस्ताद पर जगह वो उस्ताद जो बार उस्ताद का अगते न वधे उन जे बराबर बनाया चे तो माना वो उस्ताद वो मुझड़ो ठीक है नालो कोन खणबो सभनी ॾाढी भली गाल बोल कई है ठीक है ना इन सां असां छा सिखिया को बुधाए सघंदो हाँ केर हिस्ट्री सिखण सां फ़ाइदो कहिड़ो थींदो असांखे माज़ी हो गुज़री हो चाचा यूनुस हो पढ़ो गुज़ारे वियो साईं उस्ताद महमूद हो वियो वीचारो हींअर क़बर ते वेंदासीं छा यादि कंदे छा थींदो माज़ी आहे गुज़री वियो फ़ाइदो कहिड़ो केरु ॿुधाईंदा भलो भलो कलाणी को नडो मिसाल दो जा तारीख जो इंसान सां मुझो वजूद है मां जेरो हन मां अलफ अंब बेबलाग यो लिखण पढ़ण किथां सिखिस केड़े दौर में सिखिस माजी में सिखिस जरे ता जेतरो ठीक है ना मां खाइण किथां सिखिस मानी खाइण ही तरी हथ बथ धोई आटो पी वरी मानी पचाए भाजी पचाए सुठे नमूने से खाइण या हथ धोई खाइणा यो किथां सिखिस हे कुर्सी ठाइण किथां सिखिस माज़ी आहे हे सिरू जेके मोहन जे दड़े जेका 5000 साल अग 5000 साल अग मानू असां कच्ची मिट्टी में सिरू पचाईंदा सिरू लगल त माना पचाईंदा यो किथां सिखियासीं अज असांजे घरन में पक्कियूं सिरू लगल किथां सिखियासीं पेरी पेरी डांद जो पीथो ठे डांद गाडे जो पीथो ठे ना जेकर यो पीथो न ठे त गाडी के ठे हाने फर्ज कयो मां के केर मानू मगज में एकड़ो सोटो होने एड़ो सोटो होने मगज मुजो अध पीसी पई मगे याद विसरी वई पोछा होंदस मां जेको पढ़ी सो याद होंदो जेको खाइण सिखियो आ यो याद होंदो जो कपड़ा सिबण सिखियो ये मुझे याद होंदा यार जे करे मां पांजो माज़ी विसारे छड़ींदस या विसार जी विंदो त मां हाल में जेको कुछ सिखियो होंदस वो मुझो खत्म थी विंदो ए मां दरवेश होंदस जेके दरवेश घुमंदा न रस्तन ते घिटिन में बस ये न उस जी खबर न छाव जी खबर न गर्मी जी खबर न सर्दी जी खबर न मिसकीन जी खबर न कुमल जी खबर कंहिंजी खबर होंदी आहे उनखे मानी पारू थी आहे ताज़ी आहे या खबर होंदी आहे उनखे कीअं खाए पिया या खबर कान होंदी आहे न बसि ईअं ई जीअंदो त जेके मुआशरा जेके समाज जेके ॿार पंहिंजे वॾनि जी यादगिरियुनि खां अणवाक़ुफ़ हूंदा आहिनि त पोइ माज़ीअ में हुननि सिरूं पचाइण कीअं सिखियूं उहे असांखे कोन ईंदियूं जॾहिं उहे कोन ईंदियूं त पोइ असां जहाज़ कीअं ठाहींदासीं असां कंप्यूटर कीअं ठाहींदासीं ईअं मतिलबु ईअं हाँ सच्ची बुधा मुख्य खतरो तुम है मुझी लीडरशिप तू ठाही चवण जो मकसद है तारीख जा एडा वडा अजूबा इने के अञा वधिक माना ये शुरुआत बगलियूं एकड़ो तो ता तारीख पढ़ी बियो तारीख समझाइण सिखी तकरीर माना का गाल समझाइण सोली करे छा गुफ्तगू या तकरीर असा पान में वेही गालायूं था या असा स्टेज ते जी तकरीर कयूं था इन जो मकसद छा हुंदो असा अगले के समझाएं केड़ी गाल समझायूं जेका मां जाना तो हु जाने तो या न तो जाने वो अलग मसलो पर मां जाना तो मुझे ला वा गाल नहीं है वो मुखे समझाइण या को समझाइण ला छा कनायूं दुखियो करे समझाइंदा सोलो करे समझाइंदा बिल्कुल जे तहां सोलो करे सजी तारीख समझाई असा सफा सोलो करे असा समझाइंदा
तो अड़े नमूने से तहांजी समझाणी सोली तहांजी गाल बोल जो अंदाज सोलो इनके अञा वधिक सुणो करे सके तो अञा वधिक भलो करे सके तो जी ता सुणो गालायण सोलो गालायण सिखंदव पेरी सोलो करण पो सुणो ठीक है पो तहां जेको है ना पो असा के माना ये लाए छडींदा पो एकड़ी ता का वायदो दो वठो त जने मुजड़ा पोड़ा दुनिया में हला वञा ने तहां जे सही जगह वठो वो असानी गलतिन के लिकाइंदव या असानी गलतिन के आम कंदव बुधाइंदो सा भाई कामरेड राहु ही गलती करे यो कामरेड राहु ही गलती करे असा के गलती कयूं था ना छा कंदव ता के जे चीज न तू न ही चव तू मुझे मुखालिफ हां बुढ़ा असा थी सके तो उस्ताद मिस्किन का गलती थी हुजे थी सके तो मुखा गलती थी सके असा जे वडन का गलती थी हुजे वो गलतियों जे के थिन जो असा छा चंदासी बस इन गलतियों कोन कई हां यार यो जी त ठगी पियो करे ही सही से गाल जेके तहां के बुधाय न त जी एकड़े दौर में या एहराम मिस्र ठयो यो ताजमहल ठयो मुख्तलिफ मशीनों ठयो एफल टावर ठया ये सब कुछ ठया ठीक है मसलन या चीन की भित दुश्मनन का बचा जे ला ठाई हाने उनन बियो एड़ी भित उठाए छडी जेके दिसण में कोन थी अचन उने दौर जी शे उने जो फायदो उने शे जी चंगाई कढण असा जे कम मा चंगाई कढण आई असा जी गलतिन मा सिखंदे करे उनन गलतिन के बेहतर कर माने जेके गलतिन ते ता पर्दो रखंदो असा जी गलतिन दे तो ता आगे कोन निकली सकंदो छा पर उन में एहतराम और इज्जत वारो दायरो साईं डाडो भलो स्कीम पढ़ाई भलो हिते जो क्वास हानी मो नई गाल लदिया हानी ने गाल गेते वधाई छा कामरेड यूनुस चंगड़ो हो बड़ी किथे किथे का एकड़ी जरड़ी गाल चंगड़ी हस पर ही पंज गालियो जे के ने अञा वधी के चंगड़ो जे के यूनुस कोन करे सके हानी असा के करे छा ये असा पांजे वडन जो सुठाइयों खणंदासी उन्हनि जे गलतिन खाए सुठाइन में तब्दील करे ते वधंदासी ये कंदव हां एकड़ी नंढड़ी कहानी बुधाया एकड़ा भोलड़ा एकड़ी जगह ते रहंदा उते भरसा एकड़ो खूह मुजड़ो भोलड़ो हिन टाइम रे खूह ते दिसे त वणाए सिज जेको शाम जो टाइम दिसे त वणा चंड हुने अक्स पियो न अचे चंड वणा खूह में गिरी भोलड़ा परेशान जे वना साजो चंड खूह में गिरी पियो हाने छा कयूं सा वेठा वडी मीटिंगू इजलास जे चंड जे करे खूह में गिरी पियो रात जो सा के रोशनी की मिलंदी हाने छा कयूं अब भोलड़न गजी जो चंड ने खूह मा कढूं था ठीक है हाने किए कढूं अब उते भरसा वणो भोलड़न ने तय कयो तो बाबा एकड़ो पेरी वण के काबू कंदो सभो भोलड़ो बियो ने जे पुछे के चंबड़ंदो उन जे पुछे के चंबड़ंदो ये खूह में हेठ लई विंदा एक बे जे पुछे में चंबड़ी वो चंड ते जदे पहुंचंदासी न तो पो चंड मथे दीदा विंदासी पो चंड निकरिंदो साम निकरी विंदासी हवा ये थियो जरे ये करे जने आखिरी भोलड़ो बिन टिन चईन कलाक जे वडी वठ वठा का पुजे हेठ लथो पानी हथे तो पानी लुडी तो चंड लुडियो इन कहानी में असा यो सिखूं त ता पाछूलन के सच समझण छडे जो पाछूला असा जिंदगी में करे करे पाछूलन के सच समझना अक्सर के सच समझना पाछूलो सच सच के सही सुनान ठीक है खुश रहो आबाद